अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पीउ जा धीउ ॾे ख़त। लेखक जवाहरलाल नेहरू। सिंधीकार परवेज़। छापो ॿियो रोशनी 2001 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त टी जानवरनि जो ज़ाहिर थियणु। असां ॾिठो आहे त असांजे धरतीअ ते ज़िंदगीअ जूं पहिरियूं निशानियूं शायदि समुंड जा सादा जानवर ऐं पाणीअ जा ॿूटा हुआ। उहे फ़क़ति पाणीअ में रही थे सघिया ऐं जेकॾहिं उहे पाणीअ खां ॿाहिरि थिए आया ऐं सुका थिए त मरियो थिए पिया। साॻीअ तरह जीअं हींअर बि जेली फिश ॿाहिरि अचे ऐं सुके थी त मरियो थी पवे। पर उन्हनि ॾींहंनि में अॼु जे भेट में पाणीअ ऐं पोसल वारी ज़मीन ऐं दुॿण जी घटिताई हूंदी हुई। हाणे उहे जेली फिश ऐं ॿिया जानवर जन खे के क़दुरु सख़्तु खलूं हुयूं से कुझु वधीक अरसो ख़ुश्क ज़मीन ते रही सघिया थे ऐं जन जूं खलूं सख़्तु न हुयूं से मरी थे विया। तंहिं करे ॾाके बॾाके नरम जेली फिश ऐं अहिड़ियूं ॿियूं सभु शयूं घटिबियूं रहियूं ऐं घटिजंदियूं रहियूं, छो त उहे ख़ुश्क ज़मीन खे बर्दाश्त नथे करे सघियूं ऐं उहे शयूं जन खे सख़्तु ढक हुआ से वधंदियूं रहियूं। हीअ हिकु निहायत दिलचस्प ऐं ध्यान में रखण जहिड़ी ॻाल्हि आहे। उनजो मतिलबु आहे त जानवर आहिस्ते आहिस्ते पंहिंजे आसपास वारे माहौल में हिरियो वञे या पाण खे उन माहौल में रहण जोॻो बनायो वठे। तव्हां लंडन जे साउथ कैंसिंगटन अजायब घर में ॾिठो आहे त उन्हनि थधनि मुल्कनि में जिते बर्फ़ तमामु घणी आहे उते पखी ऐं जानवर बर्फ़ जहिड़ा अछा थियनि था। गरम मुल्कनि में जिते सावक सब्ज़ी ऐं वण तमामु घणे अंदाज़ में हूंदा आहिनि उते जा पखी वरी सावा या चमकंदड़ रंगनि जा थियो पवनि। उनजो मतिलबु आहे त उहे पाण खे पंहिंजे माहौल मुताबिक़ हलाइनि था। उहे पंहिंजी दुश्मन खां बचाव ख़ातिर पंहिंजो रंग बदिलायो छॾीनि, छो त उहे पंहिंजे आसपास वारे रंगनि जहिड़ा हूंदा त सवलाईअ सां हिकदमि ॾिसण में कोन ईंदा। थधनि मुल्कनि में सीउ खां बचाव ख़ातिर उहे पंहिंजे बदन ते घाटा वार पैदा कनि था। उहो ई सबबु आहे जो चीते जो रंग हैड्रो ऐं चिट कबरो आहे। उहो बिल्कुलु अहिड़ो लॻे थो जीअं घाटे झंगल में सिज जी रोशनीअ जा किरणा ज़मीन ते ॾिसजनि था। तंहिं करे घाटे झंगल में चीते खे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। हीअ दिलचस्प हक़ीक़त त जानवर कोशिशि करे पाण खे पंहिंजे माहौल में फिट कनि था तमामु अहम ॻाल्हि आहे। घणो करे जानवर पाण खे बदिलाइण जी कोशिशि नथा कनि, पर उहे जेकी ईअं कनि था ऐं तंहिं करे पंहिंजे माहौल में फिट आहिनि उन्हनि खे ज़िंदा रहण जा बहितर मौक़ा मिलनि था। तंहिं करे उहे तादाद में वधंदा रहनि था ऐं ॿिया न। उहा हक़ीक़त केतिरियूं ई ॻाल्हियूं सम्झाए थी। उन मां ख़बर पवे थी त सादा जानवर आहिस्ते आहिस्ते तरक़ी करे मथभरे क़िस्म जा जानवर थी पिया ऐं किरोड़े सालनि जे इर्तिका खां पोइ माण्हू वजूद में आयो। असां पंहिंजे चौधारी रोन मां थींदड़ तब्दीलियुनि खे ॾिसी नथा सघूं, छाकाणि त उहे इंतिहाई सुस्त रफ़्तारीअ सां अमल में अचनि थियूं ऐं असांजी ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे। पर फितरत पंहिंजो अमल जारी रखियो अचे, उहा तब्दीलियूं आणींदी रहे थी ऐं शयुनि खे वधीक मुकमिल कंदी रहे थी। कॾहिं बि बीहे नथी ऐं न ई आराम करे थी। हाणे तव्हां यादि करियो त दुनिया थधी थींदी वेई ऐं आहिस्ता आहिस्ता ख़ुश्क थींदी वेई। जीअं जीअं उहा थधी थींदी वेई त आबहवा बि तब्दील थींदी वेई ऐं ॿियूं बि केतिरियूं शयूं तब्दील थींदियूं हुयूं। जीअं ज़मीन में तब्दीली आई तीअं आहिस्ते आहिस्ते जानवरनि में पिणु तब्दीली आई ऐं नवां नवां जानवर नमूदार थी पिया। सभ खां पहिरियां ई असां वटि सिर्फ़ु सादा सामूंडी जानवर हुया ऐं पोइ वॾा सामूंडी जानवर थिया जेके ख़ुश्कीअ तोड़े पाणीअ ॿिन्हिनि अंदरि रही पिए सघिया। मिसाल तौरु वाघूं या ॾेडर आहे जेके अॼु बि मौजूदु आहिनि। उन्हनि खां पोइ उहे जानवर पैदा थिया जेके फ़क़ति ख़ुश्कीअ ते रही थे सघिया ऐं तंहिंखां पोइ पखी पखण जेके हवा में उॾामी थे सघिया। मूं ॾेडर जो ज़िक्र कयो आहे। ॾेडर मुतालिक़ ॼाण बि ॾाढी दिलचस्प आहे, जंहिंमां ख़बर पवे थी त कीअं न ॾाके बि ॾाके कई मरहला तइ करे पाणीअ जा जानवर ख़ुश्कीअ जे जानवरनि में तब्दील थी वञनि था। ॾेडर पहिरियां ई मच्छी पोइ ख़ुश्कीअ जो जानवर थियो पवे ऐं फिफड़नि ज़रिए साह खणे थो जीअं ॿिया ख़ुश्कीअ जा जानवर कनि था। जॾहिं धरतीअ ते हयातीअ जी शुरूआति थी हुई
तॾहिं तमामु वॾा ऐं घाटा ॿेला हूंदा हुआ। समूरी खुश्की घाटनि झंगनि सां ॻुथियल हूंदी हुई। उहे ॿेला पोइ ढकिजी विया ऐं मिटीअ ऐं टकरनि जे बार ऐं दाब सबबि आहिस्ते आहिस्ते कोयला थी पिया। तव्हांखे ख़बर आहे त असां ज़मीन जी उन्हाईअ में मौजूदु खाणियुनि मां कोयलो हासिलु करियूं था। हक़ीक़त में कोयले जूं खाणियूं क़दीम ज़माने जा ॿेला आहिनि जेके मुख़्तलिफ़ सबबनि करे ज़मीन अंदरि दॿिजी विया हुआ। खुश्कीअ ते रहंदड़ शुरूआती जानवरनि में बेशुमार नांग, किरड़ियूं ऐं वागूं क्रोकोडाइल्स हुआ। उन्हनि मां के त 100 फुट डिघा हुआ। सोचियो त सही, हिकु नांग या किरड़ी 100 फुट डिघी। छा तव्हांखे यादि आहे त लंदन में तव्हां अहिड़नि जानवरनि जा ढांचा ॾिठा हुआ? तंहिंखां पोइ अहिड़ा जानवर आया जेके मौजूदा जानवरनि सां घणो मिलिया थे। अहिड़नि जानवरनि खे खीर ॾींदड़ जानवर चइबो आहे, छो त हू पंहिंजनि फरनि खे खीर धाराइनि था। उहे अॼोके जानवरनि जे भेट में वॾा पिण हुआ। उहे खीर ॾींदड़ जानवर जेके माण्हूअ सां तमामु घणो मिलनि था से आहिनि भोलड़ा, अञा बि वधीक बांदर। तंहिं करे घणा माण्हू सम्झनि था त माण्हू बांदर जी सुधिरियल शकिल आहे। उनजो मतिलबु थियो त जीअं हर जानवर पंहिंजे आसपास वारे माहौल में फिट थियण लाइ आहिस्ते आहिस्ते पाण में तब्दीलियूं आंदियूं ऐं बहितर खां बहितर थींदो वियो, साॻी तरह माण्हू बि पहिरियां ई हिकिड़ो बहितर बांदर हो। तंहिंखां पोइ हू पाण खे सुधारींदो वियो ऐं फितरत खेसि सुधारींदी वेई ऐं हाणे इंसानु पंहिंजो छे ई कोन थो सम्झे। हीउ पाण खे ॿियनि जानवरनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ थो सम्झे। पर चङी ॻाल्हि उहा आहे त असीं उहो न विसारियूं त असीं भोलड़नि ऐं बांदरनि जा सौट मासात आहियूं। पर हिन मौजूदा दौर में बि आउं डिॼां थो त असां मां घणा साॻियो रवैयो अख़्तियार न कंदा हुजनि जीअं भोलड़ा कनि था। इंसान जो अचणु, असां पंहिंजे पोएं ख़त में ॾिठो त धरतीअ ते हयाती कहिड़ी सादी हालत में आई ऐं पोइ लखें किरोड़े सालनि जो सफ़र लताड़े अॼोकी शकिल खे पहुती आहे। असां हयातीअ जे ओसर जो हिकु दिलचस्प ऐं अहम क़ाइदो पिणु सिखियो आहे। उहो ही त जानवर हमेशह पंहिंजे आसपास वारे माहौल में पाण खे हेरण जी कोशिशि कंदा रहनि था। उहा कोशिशि कंदे कंदे उन्हनि में केतिरियूं ई नयूं ख़ासियतूं पैदा थियूं आहिनि ऐं उहे साधन मां मथ भरा जानवर थी पिया आहिनि। असां उहा तब्दीली ऐं तरक़ी केतिरनि ई नमूननि में ॾिसी सघूं था। मिसाल तौरु सभ खां पहिरीं जेके जानवर हुआ तन जा हॾा कोन हुआ, पर जीअं त हू घणो वक़्तु जहिड़ा रही न थे सघिया तंहिं करे उन्हनि हॾा हासिलु कया। जेको पहिरियों हॾो हिननि में ठहियो सो हो पुठीअ जो हॾो यानी करंघो। सो उहे जानवर असां वटि ॿिनि क़िस्मनि में विराइजी विया, हिकिड़ा बिना हॾे जे ऐं ॿिया हॾनि वारा। इंसान ऐं जानवर जेके तव्हां ॾिसो था से घणो करे हॾनि वारा आहिनि। तंहिंखां पोइ वरी तव्हां सादा जानवर ॾिसंदा जेके आना लाहे छॾे ॾींदा आहिनि। मसलन मच्छियूं, उहे हिकु ई वक़्तु हज़ारे आना लाहे हलियूं वञनि थियूं ऐं उन्हनि जी का बि पोइवारी कोन थियूं कनि। माउ पंहिंजे ॿारनि जो बिना को बि ख़्यालु कोन थी करे, हूअ रुॻो आना लाहे हली थी वञे, वरी मोटी ॾिसे बि कान थी। जीअं त उन्हनि जी पोइवारी करण वारो को बि कोन हूंदो आहे, तंहिं करे उन्हनि मां तमामु घणा आना ख़तमु थी वञनि था ऐं उन्हनि मां बिल्कुलु थोरा वञो बाक़ी बचनि ऐं मच्छियूं थी थियूं पवनि। छा उहो हानिकार ज़ियान नाहे? जीअं असां मथे वेंदासीं ऐं मथ भरनि जानवरनि जी चकास कंदासूं त असांखे ख़बर पवंदी त उन्हनि जा आना या बचा थोरा आहिनि, पर उहे उन्हनि जो ॾाढो ख़्यालु कनि था। कुकड़ पिणु आना ॾिए थी, पर हूअ उन्हनि ते वेहे थी ऐं खेनि फोड़े थी ऐं जॾहिं नंढड़ा चूज़ा ॿाहिरि निकिरनि था त हूअ खेनि कुझु वक़्त ताईं खाधो चुगाए थी। जॾहिं हू वॾा थी पाण खाधो हासिलु करण जहिड़ा थी वञनि था, पोइ माउ संदनि घणो ख़्यालु कान थी करे। मथे ॾाके जे जानवरनि में वॾी तब्दीली अचे थी। खीर ॾींदड़ जानवर जन जे बारे में मूं पोएं ख़त में बि ज़िक्र कयो हो, उहे जानवर आना कोन ॾींदा आहिनि, पर माउ आनो पंहिंजे अंदरि रखे थी ऐं हिकु मुकमिल फर खे जनमु थी ॾिए। मिसाल तौरु कुता या ॿिला या सहो जनमु ॾियण खां पोइ खेनि खीर धाराए थी। अहिड़ी तरह माउ पंहिंजे बचनि जो तमामु घणो ख़्यालु रखे थी। बहरहाल उन्हनि में पिणु ॾिसंदव त ज़ियान घणो थिए थो। मादी सहो थोरनि महीननि बाद चङा ख़ासा बचा ॾिए थी, पर उन्हनि मां केतिरा ई मरी वञनि था।
पर हिकु मथ भरो जानवर मिसाल तौरु हाथी फ़क़ति हिकु बचो ॾिए थो ऐं उनजी तमामु घणी सार संभाल करे थो। सो तव्हां ॾिसंदव त जीअं जीअं जानवर तरक़ी कनि था तीअं आना नथा ॾियनि पर हिकु मुकमिल बचो ॼणनि था जेको हू बहू संदन जहिड़ो हुजे थो, रुगो क़द में नंढड़ो हूंदो आहे ऐं मथे दर्जे जा जानवर घणो करे हिकु ई वक़्तु फ़क़ति हिकिड़ो ई बचो ॼणनि था। तव्हां उहो बि पिणु नोट कंदव त मथे दर्जे जे जानवरनि में पंहिंजे बचण लाइ बेइंतिहा प्यारु हूंदो आहे ऐं इंसानु त इंतिहाई मथे दर्जे जो जानवर आहे। तंहिं करे माउ ऐं पीउ पंहिंजे ॿार खे तमामु घणो भाईनि था ऐं उनजी हर मुमकिन संभाल कनि था। अहिड़ीअ तरह इंसान बि लाज़मी तरह हेठिएं सतह जे जानवरनि मां तरक़ी कई हूंदी। शायदि अवाइली इंसान अहिड़ा न हुआ जहिड़ा अॼु तव्हां ॾिसो था। उहे अधो गाबरा माण्हू हूंदा हुआ ऐं अधो गाबरा बांदर वांगुरु हूंदा हुआ। छा तव्हांखे यादि आहे जॾहिं पाण हेडलबर्ग जर्मनी में हिकु प्रोफेसर खे मिलणु हलिया हुआसीं। हिन असांखे हिकु नंढड़ो अजाइब घरु ॾेखारियो जेको ढांचनि सां भरियो पियो हो, ख़ुशूसन हिकिड़ी पुराणी खोपड़ी जेका तमामु हिफ़ाज़त सां पेतीअ में बंदि करे रखी वई हुई। खोपड़ीअ जे बारे में ख़्यालु हो त उहा उन्हनि अवाइली दौर जे इंसाननि मां कंहिं हिक जी हुई। असां हाणे उनखे हेडलबर्ग वारो माण्हू सॾियूं था महज़ उन करे जो उहा खोपड़ी हेडलबर्ग जे भरिसां पूरियल रधी वई हुई। यकीनन उन्हनि ॾींहंनि में उन हंधि हेडलबर्ग या को ॿियो शहर मौजूदु ई कोन हो। अवाइली ॾींहंनि में जेकॾहिं पहिरियों इंसानु हेॾां होॾां पियो रुलंदो हो तॾहिं थधि तमामु घणी हूंदी हुई। उहो बर्फ़ जो ज़मानो सॾियो वञे थो छाकाणि त उन ज़माने में बर्फ़ तमामु झझी हूंदी हुई। बर्फ़ जूं छिपूं मौजूदु हूंदियूं हुयूं जीअं हिन वक़्तु उत्तर कुतुब जे वेझो मौजूदु आहिनि। से इंग्लैंड ऐं जर्मनी ताईं हेठि हलियूं आयूं थिए। माण्हुनि खे उते ज़िंदगी गुज़ारणु ॾाढो ॾुखियो थिए लॻो ऐं उहो वक़्तु उन लाइ इंतिहाई मुश्किल वक़्तु हो। उहे फ़क़ति उन हंधि रही थे सघिया जिते बर्फ़ जूं छिपूं कोन हुयूं। साइंसदाननि असांखे ॿुधायो आहे त भोंच उन वक़्तु समुंड कोन हो पर उते हिकु या ॿ ढंढूं हुयूं। ॻाढ़ो समुंड पिणु मौजूदु कोन हो। उहा समूरी ख़ुश्क ज़मीन हुई। शायदि हिंदुस्तान जो बि वॾो हिसो हिकिड़ो ॿेट हो ऐं पंजाब ऐं असांजा ॿिया सूबा समुंड जो हिसो हुआ। सोचियो त सही, समूरो ॾखिण हिंदुस्तान हिकिड़ो ॿेट हो जेको हिमालय जबल खां समुंड ज़रिए कटियल हो। तव्हांखे उन वक़्तु मैसूर वञण लाइ अधु सफ़र पाणीअ जे जहाज़ रस्ते तय करिणो पवंदो हो। इंसानु जॾहिं पहिरियों भेरो नमूदार थियो हूंदो तॾहिं केतिरनि ई तमामु वॾनि जानदारनि मंझि घेरियल हूंदो ऐं उन्हनि खां डिॼंदो हूंदो। अॼु इंसानु दुनिया जो मालिक आहे ऐं जानवरनि खां जीअं चाहे कमु वठी सघे थो। कुझु जानवरनि खे उहो पाले थो, मसलन घोड़ो, गऊं, हाथी, कुतो, बिलो ऐं ॿिया केतिरा ई जानवर। कनि खे हू खाए थो ऐं कनि खे न। मिसाल तौरु शींहं ऐं चीतो दिलि ख़ुशि करण लाइ शिकार करे थो पर उन्हनि ॾींहंनि में हू आका कोन हो बल्कि हिकु ग़रीबड़े ऐं पाण शिकार थींदड़ मख़लूक ग़रीबड़ी ऐं पाण शिकार थींदड़ मख़लूक हो ऐं पाण खे उन्हनि झंगली जानवरनि खां महफ़ूज़ रखण जी जुस्तजू में रुधल हूंदो। बहरहाल ॾाके बॾाके इंसानु तरक़ी करे पाण खे मथे आंदो ऐं ताक़तवर खां ताक़तवर थींदो वियो एतिरे क़दुरु जो हर हिकु जानवर खां मज़बूत तर थी वियो। उहो सभु कुझु हिन कीअं कयो? जिस्मानी ताक़त सां न, छो त जिस्मानी तरह हाथी इंसान खां तमामु घणो ताक़तवर आहे। उहो समूरो कारनामो हिन दिमाग़ जी कुवत यानी अकुल सां कयो। असां अवाइली इंसान खां वठी मौजूदा माण्हूअ ताईं अकुल ऐं सम्झ जे वाधारे ऐं तरक़ीअ जो ख़ुलासो पेश करे सघूं था। यकीनन उहो अकुल ई आहे जेको इंसान खे ॿियनि जानवरनि खां अलॻि करे थो। अमली तरह हिकिड़े अकुल खां ख़ाली जाहिल माण्हूअ ऐं जानवर में को बि फ़र्क़ु कोन्हे। सभ खां पहिरीं अज़ीम खोजना जेका इंसान अकुल ज़रिए कई सा हुई बाहि ॿारणु। हिन वक़्तु असां तीलीअ सां बाहि ॿारियूं था पर तीली त बिल्कुलु हाणोकी ईजाद आहे। क़दीम ज़माने में पथरनि जा ॿ टुकर हिक ॿिए ते रगड़िबा हुआ त उन्हनि मां चिणगूं निकिरंदियूं हुयूं ऐं उन्हनि चिणगुनि ते कख कचिरो विझिबो हो त बाहि ॿरी पवंदी हुई। कॾहिं कॾहिं ॿेलनि में अज़ ख़ुदि बाहि लॻी पवे थी। उहो शायदि उन करे जो वणनि जूं सुकल टारियूं हवा ते हिक ॿिए सां घसनि थियूं ऐं बाहि दुखी पवे थी। जानवर एतिरा समझदार कोन हुआ जो उन मां का ॻाल्हि सिखी सघनि।
पर माण्हू अकुलमंद हो ऐं हिन बाहि जो इस्तेमालु सिखी वरितो। बाहि खेसि सियारे में गरम रखी सघे थी ऐं खूनखार वॾनि वॾनि जानवरनि खे बाहि खां डिॼारे सघिया थी। तंहिं करे जिते बि ॿरंदड़ बाहि ॾिसंदा हुआ त मर्द तोड़े औरतूं उनखे जारी रखण लाइ मथसि काठियूं ऐं सुकल पन विझंदा रहंदा हुआ त जीअं उहा विसामी न वञे। कुझु वक़्त खां पोइ हिननि उहो मालूम करे वरितो त हू ख़ुदि बि 2 पथर हिक ॿिए ते रगड़े चिणग ऐं बाहि पैदा करे सघनि था। उहा उन्हनि जी वॾी में वॾी ईजाद हुई जंहिंखे ॿियनि जानवरनि ते सबक़त ॾियारी। तंहिंखां पोइ माण्हू उन राह ते गामज़न थी वियो जंहिं ते हली हू दुनिया ते हुक्मरानी करे सघियो थे। अवाइली इंसान। असां पंहिंजे पोएं ख़त में ॾिठो त इंसान ऐं ॿियनि जानवरनि में मुख्य फ़र्क़ु रुॻो सम्झ जो हुयो। अक़ुल ऐं सम्झ ई माण्हूअ खे ॿियनि समूरनि हैबतनाक जानवरनि खां वधीक होशियारु ऐं ताक़तवर बनाए थी, वरन उहे हिन खे हूंद तबाह करे छॾीनि। जीअं जीअं माण्हूअ जो अक़ुलु वधियो पिए तीअं तीअं हिन जी ताक़त पिणु वधी। जॾहिं माण्हूअ वटि पंहिंजे दुश्मननि सां विढ़ण लाइ के ख़ासि हथियार कोन हुआ, ॻाल्हि तॾहिं खां शुरू थिया करियूं। तॾहिं माण्हू दुश्मन ते फ़क़ति पथर उछलाईंदो हो। तंहिंखां पोइ हिन पथर जूं कुहाड़ियूं, भाला ऐं ॿियूं केतिरियूं शयूं ठाहियूं जिन खे असां पथर जा औज़ार था चऊं। असां साउथ कैंगिस्टन अजायब घर में, जनीवा जे अजायब घर में पिणु उन्हनि मां केतिरा ई पथर जा ठहियल हथियार ॾिठा हुआ। बर्फ़ जो दौरु जंहिंजे बारे में मूं पंहिंजे पोएं ख़त में कुझु ॿुधायो हो, आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियो। विच यूरोप ऐं एशिया मां बर्फ़ जूं छिपूं ख़तमु थी वियूं। जीअं उहो इलाइक़ो गरम थियणु लॻो तीअं माण्हू बि उन तरफ़ पखिड़िजणु लॻा। उन्हनि ॾींहंनि में घर या इमारतूं ठहियल कोन हुयूं। माण्हू गारनि में रहंदा हुआ। पोखी कान थींदी हुई, यानी माण्हू ज़मीन ते कमु कोन कंदा हुआ। माण्हू झंगली मेवो, अखरोट या जानवरनि खे मारे संदन गोश्त खाईंदा हुआ। उन्हनि वटि चांवर या मानी कान हूंदी, छो त हू ज़मीनुनि में फसल कोन पाईंदा हुआ। हिननि खे रंधण पचाइणु कोन ईंदो हो। बाक़ी शायदि हू जानवरनि जो गोश्त वॾियुनि बाहियुनि ते सेके खाईंदा हुआ। हिननि वटि रंधण पचाइण जा थांव यानी कुना ऐं दांगियूं कोन हूंदियूं हुयूं। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी अजीब आहे, उहा हीअ त उन्हनि जाइलनि माण्हुनि खे बि चिटसाली कढणु ईंदी हुई, जेतोणीकि उन्हनि वटि काग़ज़ कलम बि कोन हुआ। हिननि वटि फ़क़ति पथर जा चोंबियारा औज़ार हूंदा हुआ। तन सां हू गारियुनि ऐं दीवारुनि ते जानवरनि जूं शकिलियूं खोटे ठाहींदा हुआ। उन्हनि मां के त बिन भलोड़ शकिलियूं आहिनि, पर घणो करे समूरियूं हिक पासियूं तस्वीरूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हिक पासे तस्वीर कढणु तमामु आसान आहे ऐं अक्सर करे नंढड़ा ॿार बि अहिड़ियूं शकिलियूं पिया ठाहींदा आहिनि। जीअं त गारनि में ऊंदाही हूंदी हुई, तंहिं करे उहो गुमान आहे त हू कंहिं क़िस्म जी बत्ती इस्तेमालु कंदा हुआ। उहे माण्हू जंहिंजो असां ज़िक्र कयो आहे से सभु पैलियोलिथिक सर्जन था, यानी पुराणे पथर वारे दौर जा माण्हू। उहो दौरु पथर जो दौरु सर्जे थो, छो त माण्हूअ पंहिंजा सभु औज़ार पथर मां ठाहिया। उन्हनि खे धातुनि जे इस्तेमाल जी ख़बर कान हुई। अॼुकल्ह तव्हां जूं तक़रीबन सभु शयूं धातुनि जूं ठहियल आहिनि, ख़ासि करे लोह जूं। पर लोह ऐं गिल्ट जे उन वक़्त खेनि ख़बर ई कान हुई ऐं तंहिं करे पथर इस्तेमालु थींदो हो, जेको इस्तेमाल में ॾाढो ॾुखियो लॻंदो हो। पथर वारो दौरु ख़तमु थियण खां अॻु दुनिया जी आबहवा तमामु घणो बदिलिजी वई ऐं तमामु गरम थी वई। बर्फ़ जूं छिपूं उतर वॾे समुंड में कॾोकियूं वापसि हलियूं वयूं हुयूं ऐं विच एशिया तोड़े यूरोप में वॾा ॿेला उभिरी आया हुआ। उन्हनि घाटनि झंगलनि में रहंदड़ माण्हुनि जो नओं क़बीलो ॾिठो वियो। ही माण्हू पथर वारे दौर जे माण्हुनि खां जंहिंजो ज़िक्र थोरो अॻु में थी चुको आहे, केतिरनि ई तरीक़नि में होशियार हुआ। पर ही माण्हू बि पथर मां ई पंहिंजा मिड़ई औज़ार ठाहींदा हुआ। उन्हनि माण्हुनि जो तालुक़ बि पथर वारे दौर सां हो, पर उहो पछाड़ को पथर वारो दौर हो। उन्हनि खे न्योलिथिक यानी पथर वारे नए दौर जा माण्हू सॾियो वञे थो। जॾहिं असां पथर वारे नए दौर जे माण्हुनि खे गौर सां जाचूं था त असांखे ख़बर पवे थी त तमामु घणी तरक़ी थी आहे। माण्हूअ जी सम्झ ऐं अक़ल खेसि ॿियनि जानवरनि जे भेट में तमामु तकिड़ो घणो मथ भरो आणे रहियो आहे। पथर वारे नए दौर जे माण्हुनि जी वॾे में वॾी ईजाद हुई पोखी करणु। हिननि ॿनियूं पोखणु ऐं पंहिंजो खाधो उपाइणु शुरू कयो।
हाणे हू पंहिंजो खाधो समूरो वक़्तु जानवरनि जी शिकार करण बदिरां आसानीअ सां हासिल करण लॻा। उहा अमल हिननि लाइ वॾो एज़ाज़ हो। हाणे हिननि खे फ़ुर्सत बि घणी हुई ऐं वक़्तु बि घणो हो त जीअं हू आराम बि कनि ऐं सोचे बि सघनि। घणी वांदकाईअ जे करे नवनि तरीक़नि ऐं नयूं खोजनाऊं करण तरफ़ ध्यानु धरियो ऐं उन्हनि घणी तरक़ी कई। हिननि मिटीअ जा थांव ठाहिणु शुरू कया ऐं उन्हनि जी मदद सां हिननि पंहिंजो खाधो रधणु पचाइणु शुरू करे ॾिनो। उन्हनि जा पथर मां ठहियल औज़ार ख़ूबसूरत बि हुआ त चङीअ तरह लसा ऐं चमकंदड़ पिणु हुआ। उन्हनि उहा बि ॼाण हासिल करे वरिती त गऊं, रिढ ऐं कुते ऐं ॿकरीअ जहिड़नि जानवरनि खे कीअं पालिजे। उन्हनि उहो पिणु सिखियो त कपिड़ो कीअं उणिजे। उहे घरनि या झूपड़ियुनि में रहंदा हुआ। उन्हनि जूं झूपड़ियूं घणो करे ढंढुनि जे विच में हूंदियूं हुयूं त जीअं जंगली जानवर या ॿिया माण्हू आसानीअ सां हमिलो करे न सघनि। तंहिं करे उहे माण्हू सॾजनि ई ढंढ जा रहवासी था। तव्हांखे अजब लॻंदो त असां उन्हनि माण्हुनि मुतलिक़ एतिरी मालूमात कीअं हासिल कई। उन्हनि किताब बि त कोन लिखिया हुआ, पर आउं तव्हांखे पहिरियां ई ॿुधाए चुको आहियां त उहो किताब जंहिंमें असीं उन्हनि माण्हुनि जी तारीख़ पढ़ी सघूं था सो आहे फितरत जो किताब। उन किताब खे पढ़णु एतिरो सवलो न आहे। उनखे पढ़ण लाइ सब्र ऐं धीरज जी घणी ज़रूरत आहे। केतिरनि ई माण्हुनि हिन किताब खे पढ़ण जी कोशिश में पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं ऐं हिन पुराणे ज़माने जे ढांचनि ऐं ॿियनि निशानियुनि जो वॾो तादाद गॾु कयो आहे। उहे ढांचा वॾनि वॾनि अजायब घरनि में रखियल आहिनि ऐं असां उते पथर मां ठहियल सुहिणियूं पॉलिश थियल कुहाड़ियूं, थांव, तीर, सुयूं ऐं ॿियूं केतिरियूं ई शयूं ॾिसी सघूं था जेके पथर वारे नए दौर जे माण्हुनि जूं ठाहियल आहिनि। तव्हां पाण बि उन्हनि मां घणियूं शयूं रूबरू ॾिठियूं आहिनि, पर शायदि तव्हां उहे विसारे छॾियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿीहर उन्हनि खे ॾिसंदियूं तॾहिं वञी उन्हनि खे वधीक बहितर नमूने सम्झी सघंदियूं। मूंखे यादि आहे त जनीवा जे अजायब घर में ढंढ वारे घर जो हिकिड़ो बहितरीनु नमूनो रखियलु हो। काठ जा थंभा ढंढ में कुतल हुआ ऐं उन्हनि थंभनि जे मथां हिकु धिको ठहियलु हो। उन धिके ते काठ जूं झूपड़ियूं ठहियल हुयूं ऐं उहा समूरी अॾावत हिकिड़े पुल ज़रिए ख़ुश्कीअ सां ॻंढियल हुई। पथर जे नए दौर वारनि माण्हुनि जानवरनि जे खलुनि जा कपिड़ा पाता थे ऐं कॾहिं सिणीअ मां ठहियल खौरो कपिड़ो पाताऊं थे। सिणी हिकिड़ो ॿूटो आहे जंहिंजो धाॻो कपिड़े ठाहिण लाइ सुठो आहे। अॼुकल्ह लेनिन पिणु सिणीअ मां ठहे थो, पर उन्हनि ॾींहंनि में सिणी मां ठहियल कपिड़ो तमामु खौरो हूंदो। उहे माण्हू तरक़ी कंदा विया। उन्हनि पंहिंजा औज़ार ट्रामे ऐं गिल्ट मां ठाहिणु शुरू कया। गिल्ट जे बारे में त तव्हांखे ख़बर आहे त उहो ट्रामे ऐं कलईअ जी मिलावट सां ठहंदो आहे ऐं उन्हनि ॿिन्हिनि खां घणो मज़बूत थिए थो। उन्हनि सोन पिणु इस्तेमालु कयो ऐं उहे उन मां ज़ेवर ठाहिण जा कारीगर हुआ। उहे माण्हू अटकल 10,000 साल अॻे रहंदा हुआ। जेतोणीकि असांखे बिल्कुलु सही तारीख़ ऐं दौर जी ख़बर कान्हे, हीउ समूरो अंदाज़े ते ॿधल मवादु आहे। तव्हां नोट कयो हूंदो त हेसी ताईं असां लखे साल अॻु जी ॻाल्हि पे कई ऐं असां हाणे ॾाके ब ॾाके मौजूदा दौर जे वेझो अची रहिया आहियूं। पथर जे नए दौर वारे माण्हूअ ऐं अॼोके दौर जे माण्हूअ विच में कंहिं ओचितीअ तब्दीली या तरक़ीअ में को एॾो वक़फ़ो कोन्हे, पर पोइ बि असां उन्हनि माण्हुनि खां बिना मुख़्तलिफ़ आहियूं। तब्दीलियूं फितरत जे तरीक़ेकार मूजिबि बिना आहिस्ते आहिस्ते आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ क़बीला ठहिया ऐं हर क़बीले पंहिंजो घस वरितो ऐं पंहिंजे नमूने ज़िंदगी गुज़ारणु लॻो। दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि जी आबहवा बि मुख़्तलिफ़ थिए थी, तंहिं करे हर हिसे जा माण्हू आबहवा मुताबिक़ रहणु लॻा ऐं पाण में वॾियूं तब्दीलियूं आंदाऊं। पर उन्हनि मुतलिक़ असां बाद में ॻाल्हाईंदासूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि अॼु आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। पथर वारे नए दौर जे ख़ात्मे जे लॻभॻि माण्हुनि ते हिकिड़ी वॾी तबाही आई हुई। मूं तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो आहे त भोंच समुंड बिल्कुलु हुयो ई कोन। उते फ़क़ति कुझु ढंढूं हुयूं ऐं उन्हनि ढंढुनि वटि केतिरा ई माण्हू रहंदा हुआ। ओचितो ई ओचितो यूरोप ऐं अफ्रीका जे विच में जब्राल्टर जी भर वारी ख़ुश्की ॿुहारजी वई ऐं एटलांटिक समुंड जो पाणी भोंच समुंड जे हेठां ई वादीअ में काहे पियो। ईअं पाणी पवंदो रहियो ऐं उन वादीअ खे भरींदो रहियो
तॾहिं केतिरा ई इंसान जेके ख़ुश्कीअ ते या ढंढ में रहंदा हुआ से घणी तादाद में ॿुॾी विया, जो केॾांहुं बि भॼी की न थिए सघिया, छो त सवई मेलनि जी पखेड़ ताईं रुॻो पाणी ई पाणी हो। एटलांटिक वॾी समुंड जो पाणी वादीअ में पवंदो रहियो तव्हांजो भूच समुंड वजूद में आयो। वॾी ॿोॾि बाबति घणो करे तव्हां ॿुधो हूंदो या शायदि पढ़ियो बि हुजे। बाइबल में उन जो ज़िक्र आयल आहे ऐं असांजी संस्कृत जे कनि किताबनि में पिणु हवाला ॾिनल आहिनि। थी सघे थो तव्हां शहरोज़ ॿोॾि भूच समुंड जो भरजण हुजे। उहा हिकिड़ी अहिड़ी ख़तरनाक तबाही हुई जो जेके थोरा माण्हू बची निकिता तन पंहिंजी औलाद खे ॿुधायो ऐं उन्हनि वरी पंहिंजी औलाद खे। अहिड़ीअ तरह उहा कहाणी नस्ल दर नस्ल विरसे में हलंदी रही।